खबर शामिल कयूं पिया गंबट मां इमरान काज़ी जी रिपोर्ट मूजिब त सॼी ॼमार सिंध मड़के अर्पींदड़ ऐं वठी हर जनम परबो मिठा मेहरान में मिलबो ख़त्म ऊंदा थी वेंदी चिटी चांडरान में मिलबो जहिड़ियूं सिटूं सरजींदड़ नालेवार रागी शाइर ऐं क़ौमी कारकुन मामा जुमन तरपदर खे सुञाण संगत गंबट तरफ़ां रिपड़ी हाउस में मामा जुमन तरपदर जे विछोड़े ते ताज़ियती तॾो बिछाए खेसि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई जंहिंमें शाइरनि अदीबनि लेखकनि उस्तादनि ऐं सहाफ़िन ऐं सिंध दोस्त भरपूर शिरकत कई वई। गस्ता अगवान नूरदीन पेंवर शाइरन अदीबन सा शेख नज़ीर ज़रोई लालन चनो रज़ा अली गुल भुट्टो ऐं मोहम्मद असलम भट्टी प्रोफेसर इल्ताफ भट्टी उस्ताद हलीमुल्लाह सुमरो हाकिम भट्टी ऐं चयो त अमर किरदार मोहम्मद जुनपन दरपदर राग शायरी फन ऐं क़ौमी तहरीक वसीले सिंध जे पकन पोड़न नौजवाननि में वठी हर जनम वरबो मिठा मेहरान में मिलबो गीत गाए उत्साह पैदा कयो। सिंधी माण्हुनि खे मामा जुमन तरपदर सिंध जो सचो आशिक ऐं सबाजड़े सिंध धरती ऐं माण्हुनि सां प्यार कंदो हो। मामा जुमन तरपदर जे विछोड़े खां पोइ खेसि भेटा पेश करण लाइ सिंध में ताज़ियती मेड़ाका कोठाया पिया वञनि। ताज़ियती मेड़ाके में बशारत नारे जो नदीम मुगल लालन चनो ऐं सिंधी गीत गाए वेटलनि खे झुमाए छॾियो आहे।